मां झट हण जी वडी कारीगर आहियां। मूं जहिड़ो झट बि का माई हणी न सघंदी। बेखबर भला कीअं आई आई? सेठ धनु धोबी हणका घोबी मुंहिंजो मुड़स ॾितल ऐं मुंहिंजो ॾेर कादन वीचारा ॿई गिरफ़्तार थी विया आहिनि। सुघड़े तोरा मुड़स जेकॾहिं कादन ऐं ॾितल बेक़सूर आहिनि न त उन्हनि खे कुझु कोन थींदो। ओहो हिकिड़ो मुंहिंजो मुड़स आहे सेठ ॾितल, कादन मुंहिंजो ॾेर आहे। ख़बर आहे मूंखे ख़बर आहे, पर ॿुध सुघड़े ॻोठ जी इज़त जो सुवाल आहे न, भली पुलिस जांच करे जेकॾहिं ॾितल ऐं कादन बेगुनाह आहिनि आज़ाद थी वेंदा। सेठ धनु धोबी हणका घोबी का वाहर कर मुंहिंजो तोखां सवाइ ॿियो केर बि कोन्हे को। हा हा मूंखे रुगो 3 ॾींहं छॾ, मां पाण थाणे ते वञी ॾितल ऐं कादन खे छॾाईंदुसि। तूं वञी बेफ़िक्र घर वञी सुम। महिरबानी सेठ, महिरबानी। का ॻाल्हि? अरे तूं कमदार आहीं या कंपाउंडर? मां तोखां 2 ॾींहं जा हवाला तो पुछां, तूं वरी अस्पताल जा हवाला थो ॾी। अच्छा साईं सेठ साहब मूं सम्झो त तव्हां मवाली जो पिया पुछो। बस हाणे बस, तूं मूंखे इहो ॿुधाए त असां जेका ज़मीन रईस रऊफ़ खान खां 200 जुरे पे वरिती उनजो छा थियो? सेठ साहब ज़मीन जी हालत ॾाढी ख़राब आहे। उस में सड़ी सड़ी सुकड़जी साईं सफ़ा सुसी वई आहे। उस में सड़ी सुकी वई आहे? ऐं कमदार चमी छा थो? हा सेठ साहब सिज जे छुआउनि में ज़मीन सुसी सुसी सफ़ा ख़तम थी वई आहे, जिरे बनी बची आहे। अरे जेकॾहिं ज़मीन सुसे हा न, रईस रऊफ़ खान वटि 200 जुरे बि ज़मीन हुई तॾहिं छो न सुसी? साईं उहा कीअं सुसंदी बाबा साईं, कीअं सुसंदी? रईस रऊफ़ खान चौधारी शामियाना हणाए छॾिया आहिनि, हथरा दुमी वसराईंदो हो, पोइ साईं ज़मीन कीअं सुसंदी? कमदार कूड़ न ॻाल्हाइजां, ख़बरदार जो मुंहिंजे ज़मीन सां खेचल कई अथई। मां ज़मीन खे पंहिंजी माउ सम्झंदो आहियां। ख़बर आहे सेठ साहब, ख़बर आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।